मौलाना सैयद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह नाले वारो दीनी आलिम मौलाना ताज महमूद अमरोटी वलद सैयद अब्दुल कादिर उर्फ भूरल शाह खैरपुर मीरस ज़िले जे पिरियालो शहर लॻ हिक नंढड़े ॻोठ दीवानीअ में 28 ज़ुल्क़द 1260 हिजरी मुताबिक़ 22 मार्च 1841 ईस्वीअ में ॼाओ। कुझु लेखकनि संदन जनम 1857 पिणु लिखियो आहे। हिन इब्तिदाई तालीम पंहिंजे वालिद मौलाना सैयद अब्दुल कादिर वटां हासिल कई। अरबी तालीम मौलाना अब्दुल कादिर इंढण वटि पंहिवारीअ जे मदरसे में वरिताई। जवानीअ में हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ जी ख़िदमत में भरचूंडी शरीफ़ पहुतो ऐं खांउसि बैयत वरिताई। संदसी हिदायत ते अबाणे ॻोठ दीवानीअ खे छॾे गढ़ी यासीन ज़िले शिकारपुर जे ॻोठ अमरोट में सुकूनत अख़्तियार कयाई। हिन बुज़ुर्ग अमरोट में अची उते मौजूदु बिदतूं ख़त्म करायूं। मौलाना अमरोटी वॾो मुतवक्कल बुज़ुर्ग हो। कॾहिं कॾहिं ॿ वक़्त फ़ाक़ा बि कढंदो हो। संदसि ख़ानका रूहानी फैज़ जे ॻोल्हाउनि लाइ तमामु अहम दारुल उलूम हुई। मौलाना ताज महमूद जी शादी संदसि चाचे सैयद मेहर अली शाह जी न्याणीअ सां थी। ख़ैस हसन शाह नाले पुट बि ॼाओ जेको 12 वरनि जी ॼमार में वफ़ात करे वियो। 2 शादियूं ॿियूं बि कयाई पर उन्हनि मां ख़ैस औलाद न थी। मौलाना साहब पंहिंजे पुट हसन शाह सां तमामु घणो प्यारु कंदो हो जंहिं सबबि पंहिंजो तख़ल्लुस हसन अख़्तियार कयाई। सॼी ज़िंदगी इस्लामी तबलीग अवामी फलाह जे कमनि में हिसो वरिताई। हज़रत सईं ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन जॾहिं पंहिंजी दीनी तइलीम मुकमल कई त उन खां पोइ रूहानियत जे हवाले सां पंहिंजे मुर्शिद जी तलाश में उहे निकितल हुया। साईं जन खे इशारो थियो त ओभर तरफ़ तव्हां सफ़र कयो। पोइ साईं जन रोढ़ी स्टेशन मां ओभर तरफ़ पंजाब तरफ़ रवां दवा थिया। साईं जन जॾहिं पंहिंजो सफ़र जारी रखियो त ॾहरकीअ खां हिते अहिड़ी का कशिश साईं जन जी खे जेको आहे त दिलि ते थी जो साईं जन उते थोरो जंहिं महिल क्रॉस कयो त वरी अॻिते हली स्टेशन ते लही पिया। त पोइ साईं वापसि मोटिया ऐं ॾहरकी स्टेशन ते लही करे पोइ उतां मालूमात वरिती ऐं भरचूंडी शरीफ़ पहुता। त पोइ उन वक़्त में जे साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी वारा रहमतुल्लाह अलैह जन खां जेको आहे त मुर्शिदी वारो ज़िकिर वरितो ऐं साईं जन जे हुकुम बाद ई अमरोट शरीफ़ में अची पंहिंजो मस्जिद शरीफ़ जी तमीर बि कराई ऐं मदरसे जो क़याम बि कयो। मौलाना साहब दीनी दर्स तदरीस सां गॾु सियासी मैदान में बि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। ख़ासि तरह ख़िलाफ़त तहरीक, हिजरत तहरीक ऐं रेशमी रुमाल तहरीक में हिसो वरिताई। पाण अमरोट में दारुल उलूम क़ाइमु कयाई जंहिंमें मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ पिणु 7 सालनि ताईं दर्स ॾिनो। उहो मदरसो 1308 हिजरी 1890 ईस्वीअ में क़ाइमु कयो। हिन मदरसे जो नालो दारुल उलूम कासमिया रखियो वियो। हिन मदरसे मां केतिरा ई आलिम पैदा थिया। शेखुल हिंद मौलाना महमूदुल हसन पिणु अमरोट शरीफ़ ईंदो रहंदो हो। मौलाना ताज महमूद अमरोटी अमरोट में दीनी अदब जी इशाअत लाइ हिकु प्रिंटिंग प्रेस पिणु क़ाइमु कई। माहवार सिंधी रिसालो हिदायतुल अख़वान शाया कयो। मौलाना अमरोटी अंग्रेज़नि जो सख़्तु मुख़ालिफ़ हो ऐं कंहिं बि अंग्रेज़ जो मुंहुं ॾिसणु पसंदि न कंदो हो। मौलाना अमरोटी सिंधी ॿोलीअ जो क़ादिरुल कलाम शाइर बि हो। सिंधी ॿोलीअ में क़ुरान मजीद जो तर्जुमो ऐं तफ़सीर संदसि अहम ऐं यादगार तसनीफ़ आहे। सिंधीअ में संदसि मंज़ूम रिसालो प्रीतनामा ऐं सूरत यासीन जो मंज़ूम तर्जुमो पिणु घणा मक़बूल आहिनि। संदसि मोहींदड़ शख़्सियत ऐं हुस्न इख़लाक़ हिंदू तोड़े मुस्लमान, नंढे तोड़े वॾे, ॿार तोड़े ॿुढे हर फ़र्द खे पाण ॾांहुं छिकियो ऐं केतिरनि ई गैर मुसलमाननि खे इस्लाम जे दायरे में आंदो। जुमे जी निमाज़ लाइ शहर जी जामिया मस्जिद ॾांहुं वेंदे घिटियुनि में हिंदू मर्द, औरतूं ऐं ॿार दुआ या पाणी पिराइण जे लाइ थांव खयूं संदसि इंतज़ार में बीठा हूंदा हुआ। 1922 ईस्वीअ में अंग्रेज़ सरकार बैराज जे वाहन जी खोटराई शुरू कई। तॾहिं ख़ैस इतला मिलियो त वाहन खोटण जी रिथ मुकमिल थी रही आहे जंहिंमें के मस्जिदूं बि शहीद थींदियूं। उहा ख़बर ॿुधण वक़्तु अलालत जी बिस्तरे ते हूंदे बि हिकदमि उथी वेही रहियो ऐं बुलंद आवाज़ सां फरमायईं त आहिनि के मर्द मुजाहिद जेकी अलाह जे घरनि खे तबाहीअ खां बचाइनि। जिन अलाह जे घरनि जी हिफ़ाज़त कई उन्हनि लाइ आख़िरत में घरु ठहंदो। खांउसि बीमारी विसरी वई ऐं जमायतुनि खे घुराए मस्जिदुनि जे तहफ़ुज़ लाइ पैगाम मोकिलियाईं। हिन कोशिश पुठियां हिकु पासे क़दीम आसारनि खे बचाइण ऐं अंग्रेज़ साम्राज सां टकर खाइण ऐं मुल्क खे आज़ादु कराइणु मक़सूद हो।
हिन मक़सद में मौलाना अमरोटीअ खे आख़िर फ़तह हासिल थी ऐं केतिरियूं ई मस्जिदूं बैराज जे ज़द खां बचायूं वयूं। मौलाना अमरोटीअ खे सुलूक जे चइनी तरीक़नि क़ादरी, नक्शबंदी, चिश्ती ऐं सोहरवदीअ जे फैज़ जी तलक़ीन मिलियल हुई, पर क़ादरी सिलसिले ते ख़ासि उबूर हासिल हो ऐं अक्सर तलक़ीन बि क़ादरी तरीक़े जी कंदो हो। चवनि था त अंग्रेज़नि मौलाना ताज महमूद अमरोटीअ खे ॻुझीअ तरह ज़हर ॾियारियो हो, जंहिंजे असर खां कमज़ोर थी पाण 5 नवंबर 1929 ईस्वीअ ते वफ़ात कयाईं।